हिकिड़ो सौदागर नौजवान छोकिरो हिते हुते सौदो वापारु कंदो हो। कंहिं ॻोठ में आयो हिकिड़ी नौजवान छोकिरी। सौदागर बि नौजवान छोकिरो हुजे। सौदागर जी उन नौजवान छोकिरी सां मोहबत थी वई, प्यार थी वियो। सौदागर उते सौदो वापारु करणु उहो छोकिरो उते ईंदो हो। छोकिरी बि हिन खे चाहिण लॻी, हीउ बि हुनखे चाहिण लॻो। हिन ॿिन्हिनि जी मोहबत पाण में तमामु जाम थी वई। हीउ छोकिरो उन छोकिरी खे दर हेॾां घुमाइण वठियो वञे त दर हेॾां घुमाइण वठियो वञे त इन्हनि जी मोहबत तमामु जाम थी वई। केॾी महिल हू शइ वठियो पियो अचे, केॾी महिल हू तोहफ़ा त केॾी महिल हू तोहफ़ा। हाणे हीअ ॿई चवणु लॻा त हाणे पाण खे शादी करणु खपे। हिननि इहो तय करे छॾियो। खैरनि जो हिननि जी शादी थी वई। ॿिन्हिनि पाण में प्यारु कयो, मोहबत में हिननि शादी कई। माना पाण में शादी थी वई। ॾींहं वक़्तु गुज़रिया, हिननि खे औलाद थियो, 2 ॿार थिया हिननि खे। सो हाणे ज़िंदगी हलंदी रही। ज़ाल मुड़ुसु पंहिंजे हिसाब सां ख़ुशि हुजनि। त कुझु ॾींहंनि खां पोइ, कुझु टाइम खां पोइ उहो छोकिरो ॿिए कंहिं माना माई खे चाहिण लॻो। हाणे जीअं घरु ईंदो हो त पंहिंजी ज़ाल सां न ॻाल्हाईंदो, न ठहंदो कंदो। तो थोरी घणी ॻाल्हि ते पंहिंजी ज़ाल सां विड़ियो पवंदो। माई सोचणु लॻी त अॻे त ईअं कोन हो, केॾो न हिनखे माना मूंखे भाईंदो हो, केॾी न मोहबत ऐं कुर्ब हुई, ऐं हाणे मूंखे भाए बि कोन थो। आख़िर छा मसइलो आहे? सो हाणे हीअ त कंहिं ॿी माई खे चाहींदो, उनजे प्यार में, उनजे इश्क में, हुनजी मोहबत में। सो ज़ाल सां घणो ठहंदो ई कोन हो। तो हीउ वेंदो ॿाहिरि निकिरियो, ईअं ई उन माई सां, उन पंहिंजी महबूब सां मिलंदो, ॻाल्हाईंदो कंदो। तो हाणे नेठि ईअं ई कुझु टाइम हलंदे हलंदे तो माई खे बि ख़बर पइजी वई, संदसि ज़ाल खे ख़बर पइजी त हीउ कंहिं ॿिए माई खे चाहे थो। का संगति हाणे हिन हथ कई आहे, उनखे माना चाहे थो, तॾहिं मूंसां ठहे कोन थो। न त अॻे त कुर्ब तमामु जाम हूंदो हो, हर शइ मुंहिंजे लाइ वठियो ईंदो हो, तोहफ़ा ही हू, घुमाइण फिराइण। ऐं हाणे त औलाद बि थी वियो आहे ऐं वञी कंहिं ॿी माई जे पोयां लॻो आहे। हाणे हिकु चकर उहा महबूबा हिन सौदागर खे, छोकिरे खे चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, हाणे पाण करियूं शादी। तूं इन माई खे को तलाक ॾे, इन माई मुंहिंजा हथ कढ त जीअं पाण शादी करियूं। त हीउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हीउ हिकु चकर आयो, पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, आउं तोखे तलाक थो ॾियां, तूं मुंहिंजे घर मां निकिरी वञ, आउं ॿी शादी थो करियां। माई जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त माई खां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थिए, पर हाणे छा करे, मजबूर लाचार। तो माई चवणु लॻी इन सौदागर खे त ॻाल्हि ॿुध, तलाक मूंखे न ॾे, 2 ॿार आहिनि पंहिंजा, औलाद आहे पाण खे, आउं केॾां वेंदसि। तो हीउ चवे त न, तलाक मूंखे खपे, आउं ॿी शादी कंदसि। तो माई चवणु लॻी त चलो ठीकु आहे। तलाक जा कागज़ ही खणी आयो, चवणु लॻो त हिन ते साइन कर ऐं 2 शाहिद आउं वठी थो अचां ऐं तोखे उन्हनि जे साम्हूं तोखे तलाक ॾियां थो। ज़ाल चवणु लॻी हिनखे त ॻाल्हि ॿुध, 15 ॾींहंनि जी मूंखे मोहलत ॾे। हाणे पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त पोइ 15 ॾींहंनि में तूं छा कंदे जो 15 ॾींहं जी तोखे आउं मोहलत ॾियां। जी बसि 15 ॾींहं तोखे आउं ॿुधायां थी, तोखे उहो कमु करिणो पवंदो, पोइ ही आउं तोखे नज़र ई कोन ईंदसि। पोइ बिल्कुलु तूं मूंखे तलाक ॾेई छॾ, ऐं इन कागज़नि ते बि साइन कंदसि, 3 शाहिदनि जे अॻियां बि तूं मूंखे तलाक ॾिजां। पर 15 ॾींहंनि में जेको कमु तोखे आउं चवां थी उहो तूं कमु कजां। त हीउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे। त माई चवणु लॻी त सुभाणे सुबुह जो अचिजांइ, तोखे आउं ॿुधाईंदसि। हाणे हिन जो रवियो साल खनि थी वियो। पहिरीं कंहिं माई खे माना चाहींदो, उन माई सां साल खनि हिन जी मोहबत हली हुई। सो साल खनि थी वियो हलियो, उन माई सां इश्क कंदे कंदे उहा ख़बर हिन ज़ाल खे पई हुई। ज़ाल उन साल जे अंदर ई अंदर में माना ॻरंदी वई। छो त उनखे ख़बर हुई त अॻे मुंहिंजो मुड़ुसु मूंखे चाहींदो हो, हाणे मूंखे चाहे कोन थो। थोरी घणी ॻाल्हि ते विड़ियो पए, झेड़ो करे थो। पुराणो कुर्ब ऐं मोहबत न रही आहे हाणे। सो उन टाइम में उहो साल खनि उनखे थी वियो। साल खनि खां पोइ हिन अची तलाक घुरी। तो माई हिनखे 15 ॾींहंनि जी डिमांड ॾिनी। खैर जो जॾहिं अची सुबुह थियो, हीउ आयो पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त हाणे ॿुधाए, 15 ॾींहंनि में तो मोहलत मूंखां वरिती आहे, छा करिणो आहे, ऐं पोइ तूं मुंहिंजो घर छॾे वेंदे तोखे आउं तलाक ॾींदसि। माई चवणु लॻी त हाणे हीअं कर, 15 ॾींहं तूं मूंखे इन बेड तां, इन खट तां खणी रंधिणे ताईं मूंखे पुॼाईंदो वञ, वरी रंधिणे खां उतां खणी ऐं 15 ॾींहं इन खट ताईं माना मूंखे वरी सुम्हारींदो वञ। 15 ॾींहं ईअं कर, ऐं तोखे जेका बि शइ आउं चवां तूं मुंहिंजे लाइ वठी ईंदो वञ। जीअं अॻे पंहिंजी मोहबत थी हुई, पंहिंजो प्यारु थियो, पंहिंजो कुर्ब हो। का न का शइ तूं मुंहिंजे लाइ वठियो ईंदो हुएं खाइण पीअण जे लाइ, ऐं तूं उहो मुंहिंजे लाइ वठी ईंदो वञ। 15 ॾींहं बसि, जेको चवां पई उहो कर, पोइ तोखे आउं छॾे वेंदसि। त हीउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे, का ॻाल्हि कोन्हे, 15 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे ऐं इहे शयूं आउं करे वेंदसि। त हीउ चवणु लॻो त मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे, इहा ॻाल्हि क़बूलु आहे मूंखे। तो पंहिंजी ज़ाल खे एतिरो कुझु चई ऐं
हीउ वरी आयो पंहिंजी महबूबा हुजे जंहिंसां हीउ मोहबत ऐं इश्क कंदो आयो उन वटि। हुनखे चवणु लॻो त हाणे पाण तमामु जल्द शादी कंदासीं, 15 ॾींहंनि खां पोइ पाण शादी कंदासीं। चई अच्छा, चई उहो कीअं? पहिरीं चई तुंहिंजी उन ज़ाल खे तलाक ॾिनई? चवणु लॻो त हा बसि हुनखे मूं 15 ॾींहंनि जो टाइम ॾिनो आहे, 15 ॾींहंनि में हुनखे तलाक ॾेई छॾंदसि। तो हाणे थोरो घणो हुनजो कमु आहे, को शर्त आहे, उहो पूरो करे छॾियां, 15 ॾींहंनि खां पोइ उहो तलाक मूंखां वठी हली वेंदी ऐं पोइ पाण शादी करे उते रहंदासीं, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं। त हिनखे हिन वारी महबूबा चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे हीउ छोकिरो आहे माना पंहिंजी ज़ाल खे सुबुह जो सवेरे उतां पंहिंजी ज़ाल खे माना ॿाहुनि में खणे अची रंधिणे ताईं पुॼाए ऐं वरी उतां रंधिणे तां खणी ऐं वरी उन बेड ताईं पुॼाए, माना ईअं ई मोहबत में। ऐं जेका शइ का न का शइ उतां वठियो अचे, माई जेको घुराए वठियो अचे। हाणे ईअं कंदे कंदे 4 ॾींहं 5 ॾींहं 6 ॾींहं हिन छोकिरे जी दिलि में पंहिंजी ज़ात जे लाइ मोहबत पैदा थी वई। तो हिनखे पुराणियूं ॻाल्हियूं यादि अचणु लॻियूं त असांजी मोहबत हुई, इनखे हीअं ई आऊं ॿाहुनि में खणंदो हुअसि ऐं जेका शइ घुराईंदी हुई, हीअ न शइ या हीअ शइ हुन लाइ वठो ईंदो हुअसि, हिनखे खाराईंदो हुअसि। सो हिनखे उहो पुराणियूं ॻाल्हियूं यादि अची वियूं, हिन जी दिलि में मोहबत पैदा थी वई। तो हाणे हीउ चवणु लॻो त पंहिंजी ज़ाल खे आऊं ॿुधाईंदसि हाणे आऊं तोसां ई मोहबत करियां थो, तोसां ई प्यारु करियां थो ऐं ॿी शादी हाणे आऊं न कंदसि। तो हाणे भले हिन 15 ॾींहंनि जो टाइम मूंखे चयो आहे, 15 ॾींहं भले पूरा थियनि, मुकमल थियनि, बाक़ी शादी आऊं ॿी कोन कंदसि। ऐं माना मुंहिंजी दिलि में हिन जे लाइ मोहबत पैदा थी वई आहे। तो हीउ पंहिंजी ज़ाल खे ईअं ई खणंदो रहियो, रंधिणे ताईं पुॼाईंदो रहियो, वरी उतां खणंदे रहियो, माना बेड ताईं पुॼाईंदो रहियो, खट ताईं पुॼाईंदो रहियो। केॾी महिल हू शइ वठियो अचे, केॾी महिल हू शइ वठियो अचे, जीअं माई चयो शर्त मुताबिक़ माई का शइ न का शइ घुराईंदी हुई। त हाणे ईअं ई कमु हिन जो हलियो पिए। जॾहिं आख़िरी 15 ॾींहुं आयो त माई हिनखे चवणु लॻी त मूंखे खण। सो हाणे हीउ चवणु लॻो त अॼु आख़िरी ॾींहुं आहे, आख़िरी ॾींहुं मुकमल करे ऐं हिनखे आऊं ॿुधाईंदसि ॿी शादी आऊं कोन थो करियां ऐं वरी मुंहिंजी दिलि में तुंहिंजे लाइ उहा साॻी मोहबत पैदा थी वई आहे। चवणु लॻो त हाणे अॼु 15 ॾींहं पूरो थिए त हिनखे ॿुधाईंदसि। तो हीउ रंधिणे वटां पंहिंजी ज़ाल खे खणी वियो, 15 ॾींहुं आख़िरी हुजे, खणी अची बेड ते हिनखे सुम्हारी। बेड ते खणी अची सुम्हारियईं त माई जो साहु निकिरी वियो, माई मरी वेई। हिन पंहिंजी ज़ाल खे हेॾां होॾां कयो ॾिठईं, हिन जी माना ज़ाल में न साहु न छा। चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल खे छा थी वियो। सो वियो यकदमि वञी हिकिड़े हकीम खे वठी आयो। हकीम आयो, अची हिन जी ज़ाल जी माना चेक कईं, ॾिसईं, माना हथ में ॿांह में झले चेक कईं। चवणु लॻो त हीअ माई मरी वई आहे, हिनखे साल खनि थियो आहे, हिनखे बीमारी हुई का अंदरि में कैंसर जी, उन सबबु तुंहिंजी ज़ाल तोखां वई हली मरी वई आहे। इहा ॻाल्हि जॾहिं हिन ॿुधी त हिनखे ॾाढो सदमो रसियो। चवणु लॻो त हीअ छा थी वियो, मुंहिंजी ज़ाल खे साल खां वठी अंदरि में इहा बीमारी कैंसर जी हुई, कॾहिं मूंसां हिन ॻाल्हि बि कोन कई। तो चवणु लॻो त हीअ छा थी वियो। हाणे हकीम त एतिरो कुझु चई सो त हलियो वियो। तो हीउ पंहिंजी ज़ाल खे हेॾां होॾां करणु लॻो त हुन जे हथ में हिकिड़ी चिठी पई हुजे। चिठी हिन खईं त चिठी में लिखियलु हो त तूं मूंखे शुरू में मिलियो हुएं, केॾो न मूंखे भाईंदो हुएं, चाहींदो हुएं, मूंसां प्यारु मोहबत कुर्ब कचहरी कंदो हुएं, जेका बि शइ घुराईंदी हुअसि तूं मुंहिंजे लाइ वठो ईंदो हुएं, हर शइ मुंहिंजे लाइ कंदो हुएं ऐं पंहिंजी ज़िंदगी हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां केॾी न ख़ूबसूरत ज़िंदगी पंहिंजी गुज़री पे। ख़बर कोन्हे तोखे छा थी वियो, तो मूंखे छॾे करे वञी ॿीअ कंहिं माई सां मोहबत कयई ऐं जॾहिं खां मूंखे ख़बर पई तो उन छोकिरी सां मोहबत थो करीं, तोखे साल खनि थी वियो ऐं उन टाइम खां वठी मुंहिंजे अंदरि में बसि इहे बाहि ॿरण लॻी। सो आउं ईअं ॻणंदी रहियसि। मूंखे ख़बर पई त मूंखे हले छा पियो थिए, मूंखे चकर अचणु लॻा, बेहोशी वारा दौरा पवणु लॻा। मूं कंहिं हकीम खां किथां वञी पंहिंजी तबियत चेक कराई त ख़बर पई त तोखे अंदरि में कैंसर जी बीमारी थी वई आहे। तो तुंहिंजे ई सोचनि में, तुंहिंजी परेशानियुनि में, तुंहिंजी ॻणतियुनि में मूंखे इहा बीमारी थी वेई। तो हाणे तंहिंजे करे आऊं तोखे छॾियो माना वञा पई हली। 15 ॾींहं तोखां इहे प्यार ऐं कुर्ब ऐं मोहबत जा घुरिया हुअमि, तो तुंहिंजे ई करे, तुंहिंजे ई सदमे जे करे आऊं माना वञा पई। हाणे तोखे मुंहिंजे ॿिन्ही छोकिरनि, मुंहिंजी ॿिन्ही बचनि जी पारत अथई, कॾहिं बि हिनखे तकलीफ़ न ॾिजां। बाक़ी शादी करीं त भले कर, मूं तोखे चयो न त मूंखे 15 ॾींहं ॾे त 15 ॾींहंनि खां पोइ तोखे आऊं ॾिसण में बि कोन ईंदसि। तो मूं पंहिंजो वचन वाइदो पूरो कयो, तो तोखां तलाक वठियो, आऊं वञा पई हली, मुंहिंजे ॿिन्ही ॿारनि जी तोखे पारत थी। तो जॾहिं हिन इहा ॻाल्हि ॿुधी सो हिनखे तमामु जाम सदमो रसियो, तमामु जाम ॾुखु थियो। हिन वञी अलमारी खोली त छा ॾिसे त कैंसर जूं दवाऊं बि उते पियूं हुजनि। तो कुझु खाधल हुयूं, कुझु ईअं ई पियूं हुयूं। त हिनखे तमामु भरोसो ऐं यकीन अची वियो। तो चवणु लॻो त
मुंहिंजी ज़ाल खे अहिड़ी बीमारी थी वई, मूं तमामु ग़लति कमु कयो। शादी जॾहिं मूं कई त कंहिं ॿी माई जे पोयां वञणु न खपे, रुलणु न खपे। ऐं पंहिंजा 2 ॿार बच्चा औलाद हूंदे सूंदे बि मूं तमामु ग़लति कयो। मूंखे मुंहिंजी ज़ाल केॾो न भाईंदी हुई, केॾो न चाहींदी हुई। तो हाणे हीअ मूंखे छॾे हली वई। तो हाणे चवणु लॻो त हाणे शादी आउं न कंदसि। मुंहिंजा 2 ॿार आहिनि, हिननि खे आउं पालींदसि ऐं हिननि जी परवरिश कंदसि, शादी आउं न कंदसि। सो नेठि तड़ गुसल ॾेई उन्हीअ संदसि ज़ाल खे हिन पुराए छॾियो। सो हाणे आयो पंहिंजी महबूबा वटि, उन माई वटि, चवणु लॻो त तूं वञी को ॿियो वर जांच, ॿियो को छोकिरो जांच, वञी उन सां शादी कर, बाक़ी आउं तोसां शादी न कंदसि। सो पंहिंजी ज़ाल जे बारे में सॼी हक़ीक़त करे माना हिन जी जेका महबूबा हुई उनखे हिन ॿुधायो त हीउ मसइलो हीउ आहे। सो मुंहिंजी ज़ाल मूंखे तमामु जाम भाईंदी हुई, चाहींदी हुई। आउं अची वियसि बसि हिन इश्क वारे चकर में। मूं मुंहिंजी ज़ाल खे टाइम ई न ॾिनो ऐं उन सां चिड़ी ॻाल्हाईंदो हुउसि, जहिड़ो कंदो हुउसि। मोहबत में छा रखियो आहे, शादी खां पोइ मोहबत में छा रखियो आहे। तो मूंखे मुंहिंजी ज़ाल छॾे वई, मुंहिंजा 2 बच्चा आहिनि, से रुली वेंदा हलिया तोसां आउं शादी करियां, सुभाणे तूं ख़बर कोन्हे कहिड़ो हथु रखी उन मुंहिंजे 2 ॿारनि ते, 2 छोकिरनि ते। तो तूं पंहिंजे रस्ते, आउं पंहिंजे रस्ते। सो उहा छोकिरीअ खे हिन जवाबु ॾेई छॾियो। ऐं पोइ उहो सौदागर जो पुटु शादी उन न कई, 2 पंहिंजे औलादनि खे पालणु लॻो, निपाइणु लॻो। हाणे हुआ बि 2 छोकिरा। से छोकिरा अॼु न सुभाणे नेठि अची वॾा थिया, शादी हिन न कई ऐं उन 2 छोकिरनि जी कंहिं ॿिए हंधा हिन शादी कराई। शादी कराए को सुठो घर जेके हुआ उतां 2 पुटनि जी शादी कराई ऐं पोइ हसी ख़ुशी सां पंहिंजे 2 पुटनि सां गॾु उते रहणु लॻो। तो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।